नंढे लाल जो घर जी भित किरण सबब बाड़ी फोत ऐं 2 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। बोटवेल थेबो में घर जी भित किरी पई, जंहिं जे नतीजे में बाड़ी फोत ऐं 2 ॿार ज़ख़्मी थी पिया। भित किरण सबब बाड़ी संघा भील हयाती विञाए वेठी। ज़ख़्मियुनि में 4 वरनि जी लक्ष्मी भील ऐं 5 वरनि जो राजेश भील शामिल आहिनि, जिन जो अस्पताल में इलाज हलंदड़ आहे। कोटड़ी पुल वटां अणॼातल नौजवान जो सिंधु दरिया मां लाश मिलियो। इतला ते हद जी पुलिस पहुची लाश सिंधु दरिया मां कढी बिलावल मेडिकल अस्पताल मुंतक़िल कयो। पुलिस जो चवणु आहे त फोती जे खीसे मां कुझु कागज़ मिलिया आहिनि, जिन मां संदसि सुञाणप अब्दुल कादिर वलद निज़ामुद्दीन तौरु कई वई आहे। पुलिस मूजिबि फोती हैदराबाद जे इलाइक़े लतीफ़ाबाद जो रहवासी आहे। ॾारके जी सरकारी अस्पताल में दवाउनि ऐं स्टाफ जी खोट ख़िलाफ़ शहरियुनि तरफ़ां एहतिजाजी मुज़ाहिरो करे बुख हड़ताली कैंप क़ाइमु कई वई। शहरियुनि हातन शहर, आमिर मलिक, हैदर शहर ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त गुज़िरियल केतिरे अरसे खां वठी ॾारके जी सरकारी अस्पताल में दवाउनि ऐं स्टाफ जी खोट आहे, जंहिं करे मरीज़ ॾुखियाईनि खे मुंहुं ॾियण ते मजबूर आहिनि। हुननि चयो त राति जे वक़्तु अस्पताल में को बि डॉक्टर मुक़ररु नाहे थियल। बुख हड़ताली कैंप ते MS मुमताज़ चनो पहुची एहतिजाज कंदड़नि सां ॻाल्हियूं करे 2 हफ़्तनि जी मोहलत घुरी वरिती। मथे जे सूर जी गोरी बि नथी मिले। हिते चवनि था करोड़ों रुपयनि जी बजट आहे, पर उहा बजट अलाए केॾां वञे पई। तव्हां पाण ॾिसो पिया त मरीज़ अस्पताल जे गेट मां अचनि पिया ऐं उनखे पर्चियूं हथनि में आहिनि। साम्हूं असां रिकॉर्ड कयो आहे। तव्हांजे ग़रीब सुञाणा आहिनि। जेकॾहिं हॉस्पिटल खे तव्हां साफ़ सुथरो रखंदो, मरीज़नि खे ट्रीट ॾींदो, तव्हांखे हिन जहान में बि सुरखुरू थींदो, क़यामत में बि तव्हांखे हिसाब न ॾियणो पवंदो। जेकॾहिं हिते मनपसंद माण्हू रखंदो ऐं मनपसंद माण्हुनि जो इलाज कंदो त हिन जो अज़ालो तव्हांखे क़यामत में बि ॾियणो पवंदो, हिन जहान में बि ॾियणो पवंदो। वॾे में वॾी ॻाल्हि आहे त हिननि वटि फेबरोल जी शीशी बि कोन्हे का, इंसोलिन पंहिंजी जॻह ते, पर बुखार जी गोरी बि न अथनि। इहो एॾो वॾो बजट वञे कारे थो। असां MS साहिबु आयो आहे, असांखे जेको आहे इहो सभिनी एहतिजाज शहरनि जे साम्हूं असांखे इन जो जवाबु ॾिए। जेकॾहिं न असां एहतिजाज जो दाइरो हर आए ॾींहुं वधाईंदासीं। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।